नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। ठुल्ह खां अल्लाह रखियो भुले दीजिए। ख़बर मूजिब गोलियूं लॻल 12 साल जे नींगर अब्दुल गनी दाऊद पोटो जो मुबीना तौरु लाश हथ। ठुल्ह ए सेक्शन थाणे जे हद वाटर सप्लाई जे एरिया में नींगर जो तशद्दुद बाद गोलियूं लॻल लाश मिलियो आहे। लाश हथ अचण बाद वाक़े वारे हंधि पुलिस पहुची करे लाश खणाए तहलका अस्पताल ठुल्ह मुंतक़िल करे छॾियो। लाश 2 कलाकनि ताईं अस्पताल में रहियो। फोटू सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ लाश जी सुञाणप बलोच कॉलोनी जे रहवासी 12 वरनि जो अब्दुल गनी पुट रियाज़ अहमद दाऊद पोटो तौरु थी आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब नींगर के नज़दीक में मथे ते गोली लॻल आहे। जॾहिं त वाटर सप्लाई जे चौकीदार लाश ॾिसी करे पुलिस खे इतला कयो। इतला मिलण ते सवें शहरी पहुची विया ऐं ख़बर पवण ते वारसनि जे घर में कोहराम मची वियो आहे। शहीद थियल नींगर मस्तानू आहे, जंहिंजो लाश वाटर सप्लाई में हथ गयो आहे, जंहिंखे मथे में गोली लॻल आहे। नींगर जा जुज़ा पिणु वरिता विया आहिनि। शक आहे त नींगर सां जिंसी ढाढाई कई वई आहे, पर पोस्टमार्टम बाद ई कुझु चई सघिजे थो। पुलिस आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कोई बि दाख़िल न